दोस्तों ही उत्तर सिंध जूं ज़मीन आहिनि जेको आहे लाड़ या इन पासे जेको आहे त फुटी त जेको आहे माशाअल्लाह लही चुकी आहे, लेकिन उत्तर सिंध में ज़िले घोटकी में हिन वक़्त बि फुटी जो ही हाल आहे। वण या वाड़ चइजनि त अञा ताईं ज़मीन में पिया आहिनि। इंशाअल्लाह जल्द ये भी वॾा थी वेंदा, माण्हू फुटियूं खणंदा, बारिशनि खां बचाव हुजे। पर हाली इहो आहे त पाणी जो हिन साल तमामु जेको आहे ॾुखाई थी आहे, माण्हुनि खे पाणी जी खोट ज़लील करे छॾियो ऐं माण्हू ॾाढा परेशान हुया, लेकिन वरी बि अलाह जो शुक्र आहे टाइम ते पाणी अची वियो। जेकॾहिं कुझु देरि पाणी न अचे हा त पोइ माण्हुनि जी मईशत जेको आहे ॾेवालो निकिरी वञे हा।